नाज़रीन, ठुल्ले में मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कई वई आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुख्तियार डूल। जी मुख्तियार, छा तफ़सील आहिनि? में मारिजी वियल नौजवान जी पोस्टमार्टम पधरी कई वही है। ठुल नौजवान सदाम हुसैन लाशारी के मुबीना मुकाबले में 4 गोलियों लगल हुई ऐं 2 गोलियों सीने में, 2 गोलियों जिस्म में मुख्तलिफ हिस्सों में लगल हुई। गोली लगन सबब सदाम लाशारी के जिस्म में 8 जख्म थे पोस्टमार्टम में। नौजवान सदाम लाशारी के गोली लगन सबब सभिनी सीने जे पासे वारी बची 2 गोलियों पोस्टमार्टम रिपोर्ट में नौजवान सदाम हुसैन लाशारी मौत फुड़न जे फाटन जे सबब फाटन जे वडी आंदे जे फाटन जे सबब फौत थी वियो आहे पोस्टमार्टम में। जी मुख्तियार, अमा जी मेहरबानी।